Everybody says that Banff is a winter wonderland, so that's why we are here. सो दोस्तों असां हींअर हिकिड़ी गैस स्टेशन ते पहुता आहियूं ऐं हितां खां असांजो सफ़र स्टार्ट थिए थो बैंफ ॾांहुं ऐं बैंफ हितां खां तक़रीबन 80 किलोमीटर परे आहे। हींअर सिज निकिरण वारो आहे, तक़रीबन जहिड़ो पिरह फुटी जो वक़्तु आहे हींअर ऐं मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त रीको मौजूदु आहे ऐं हितां खां बैंफ जेकर तव्हां ॾिसो त तव्हांखे पूरो जाबलू सिलसिलो नज़र ईंदो ऐं हीअ साम्हूं जेको तव्हांखे पूरा जबल नज़र अचनि था हीअ बैंफ आहे ऐं वॾो कमाल जो मौसमु आहे हींअर, चंड बि निकितो पियो आहे साम्हूं ऐं हितां खां बाय द वे तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिते कैनेडा में पेट्रोल पंप खे गैस स्टेशन चइबो आहे, छो जो हिते पेट्रोल खे गैसोलीन चइबो आहे। सो इन करे जेकर को दोस्त कैनेडा में अचे ऐं ॿियो दोस्त चए थो हलो गैस विझराइणी आहे, मतिलबु इहो कोन्हे त CNG विझराइणी आहे पर गैसोलीन विझराइणी आहे, यानी पेट्रोल खे गैसोलीन चइबो आहे। ऑलराइट, सो दोस्तों पहुची चुका आहियूं हींअर बैंफ ऐं बैंफ जेको आहे उहो नंढड़ो हिकिड़ो टाउन आहे जेको कैलगरी खां तक़रीबन 125 किलोमीटर परे आहे, जॾहिं त कैनमोर खां 25 किलोमीटर। इन में जेकॾहिं तव्हां समर में ईंदा त उहो वधीक रश हूंदी आहे एज़ कम्पेयर टू विंटर, पर जेकॾहिं विंटर में तव्हां अचणु चाहियो त हिते विंटर स्पोर्ट्स ॾाढियूं सुठियूं थींदियूं आहिनि, जीअं स्काइंग थींदी आहे जंहिंजो मतिलबु आहे त बर्फ़ जे मथां तिरकणु ऐं उनखां अलावा विंटर में तव्हां हाइकिंग करे सघो था, उहो बि काफ़ी एडवेंचरस हूंदो आहे। इन इलाइक़े में नेचुरल ख़ूबसूरती तमामु घणी आहे, सो जेकॾहिं तव्हांजो अलबर्टा अचणु थिए त बैंफ ज़रूरु अचिजो। कैलगरी खां तक़रीबन 2 कलाक जी ड्राइव ते आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत आहे, इंतिहाई ख़ूबसूरत आहे। I'm from California and I've been living here for a month now. Right. So what is the basic difference that you feel when you move from the United States to Canada? I think the main difference is people on the street are much more inclined to be nice to you. At least in California, people seem to be more defensive when you first meet them. I'm a ski instructor here. Nice. And it is the best place ever to do that. Right. Norquay is 10 minutes away. The bus is very close. It's awesome. सो अभी मैं मौजूद हूँ निकिता के साथ और निकिता का ताल्लुक इंडिया के शहर फ़िरोज़पुर से है। हम उनसे एक दो सवालात करेंगे। मुझे ये बताइए कि बैंफ में आपको कौन सी चीज़ खींच लाई है? Banff का डाउनटाउन। ऐसी कौन सी चीज़ है जिसके लिए आप ये समझते हैं कि वो बैंफ में और वैंकूवर में थोड़ा सा फ़र्क है? It's all about snow. राइट। Vancouver में इतनी स्नो नहीं है, so everybody says that Banff is a winter wonderland, so that's why we are here. राइट, वैंकूवर में मैंने सुना है कि बर्फ़ बहुत कम पड़ती है, Yeah, तो it's all about rain. That's why also it's called as Raincouver. ऑलराइट, परफेक्ट, थैंक यू निकिता। सो आई एम अमनदीप फ्रॉम फिरोजपुर इंडिया और मुझे बैंफ में मैं जस्पर आया था ग्लेशियर देखने और मैं बहुत ज़्यादा उस चीज़ से अटैच हो गया। सो आई एम हेयर अगेन। मेरा बर्थडे था 28 नवंबर को, सो वी आर हेयर फॉर माई बर्थडे। वैसे नेचर देखने ज़्यादा, वैसे लेक्स पे जाना या ओशन पे जाना, वैसे वैंकूवर वाली साइड में ये चीज़ें ज़्यादा है, सो इसलिए यहाँ पे माउंटेन ब्यूटी देखने के लिए तो इस तरफ आए हैं। कि आप कनाडा में कब से रह रहे हैं और बैक होम इंडिया को मिस करते हैं आप? मैं कनाडा में 2015 से रह रहा हूँ। बैक होम को कभी मिस करता हूँ, लेकिन अब तो आदत हो गया, अब तो इतना नहीं होता, लेकिन पहले होता था थोड़ा बहुत। अभी करतारपुर कॉरिडोर खुलने के बाद आपके वीज़ाज़ बहुत ईजी लग जाते हैं, तो कभी पाकिस्तान आने का सोचा है आपने? हाँ, मैंने सोचा है कि ननकाना साहब जाना है एक बार ज़रूर। अभी जब इंडिया विज़िट करेंगे तब ननकाना साहब ज़रूर होके आएंगे एक बार। परफेक्ट, थैंक यू सो मच अमन। ऑलराइट। दोस्तों पहुता आहियूं टिम हॉर्टन्स ऐं हितां असां सूप ऐं कॉफ़ी वॉफ़ी वठंदासीं, पोइ अॻिते निकिरंदासीं।
टिम हॉर्टन्स जेको आहे उहो कैनेडा जो मशहूरु कॉफ़ी शॉप आहे। हिन में कॉफ़ी मिलंदी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा सूप्स मिलंदा आहिनि, पर जेकॾहिं तव्हां हिते अचो त हितां जी फ्रेश वनीला उहो कमाल आहे। That's right. So हीउ माल पंहिंजो अची वियो आहे। सो अदा हिते टिम हॉर्टन्स ते मुंहिंजो जेको फेवरेट डिश आहे उहो आहे ब्रोकली सूप, यानी फुल गोभी या गोभी जो जेको सूप हूंदो आहे उहो, ऐं हुन सां गॾु बेगल, टोस्टेड बेगल विद बटर। हिनखे जेकॾहिं तव्हां हिन ॿोड़े खाईंदा त वाह मज़ो ईंदो। सफ़ा ईअं थो लॻे जहिड़ो अजर जी मानी खाटियूं। गुड। मानी खाई छॾी सो लेट्स गो। सो दोस्तों हींअर असां मौजूदु आहियूं बैंफ शहर जे हिकिड़े पार्किंग लॉट जी छत ते, ऐं हितां खां तव्हांखे बैंफ जो शहर नज़र ईंदो। हीअ साम्हूं बैंफ शहर जो डाउन टाउन आहे। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा दुकान मौजूदु आहिनि जिते तव्हां कॉफ़ी पी सघो था, गिफ्ट्स वग़ैरह वठी सघो था, ऐं खाइण पीअण जा बि दुकान आहिनि। हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि त बैंफ जो शहर जबलनि जे विच में घेरियल आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त समूरो शहर जे चइनी पासनि खां जबल आहिनि। हूं त ख़ैर कैनेडा सॼो तक़रीबन साओ आहे, ग्रीनरी नज़र ईंदी, पार्क्स वग़ैरह, पर बैंफ जेकॾहिं तव्हां ईंदा त तव्हांखे हिकु अलॻि ई ख़ूबसूरती नज़र ईंदी। इंतिहाई ख़ूबसूरत, इंतिहाई साफ़ु सुथिरो ऐं घुमण जे लाइ तमामु बहितरीनु शहर आहे। जी दोस्तों, सो कीअं लॻो तव्हांखे वीडियो? आई होप कि तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रायमो खे इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सन सलामत, साथ सलाम।